बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरियल प्रोग्राम फ़ैसले जी घड़ी मां यहाँ आफ्ताब मोगरी। अॼु ॻाल्हि कयूं त पाकिस्तान जे अंदरि वॾा अहम फ़ैसिला तारीख़ी फ़ैसिला मां जंहिंजे लाइ हमेशह ॻाल्हि कंदो आहे त अचणु खपनि। अॼु तय आहे त सदर आसिफ़ अली ज़रदारी हलफ़ खणण खां पोइ मज़ार क़ाइद ते हाज़िरी भरी। इन सां गॾोगॾु अगरि ॻाल्हि कयूं त आसिफ़ अली ज़रदारी पघार न वठण जो वॾो अहम फ़ैसिलो कयो, छाकाणि त मुल्क में हिन वक़्तु जेका माइशी सूरत हाल आहे उन जे पेश नज़र आसिफ़ ज़रदारी इहो फ़ैसिलो कयो आहे त मां पघार न वठंदुसि। अॼु सिंध काबीना जा 10 वज़ीरनि हलफ़ खणी वरितो, जंहिंखे कामरान टिसोरी गवर्नर सिंध हलफ़ खणायो, जेके पंहिंजे मुख़्तलिफ़ महकमनि में हिमल खां ई वठी उन्हनि चार्ज संभाले चुका आहिनि। ऐं तय आहे त सिंध में हिन वक़्तु मुख़्तलिफ़ ज़िलनि में जेका सूरत हाल आहे, ख़ासि तौर ते लाइन ऑर्डर जी सूरत हाल, इन सां गॾोगॾु महांगाई उरूज ते आहे, उन ते ज़ाब्तो आणण जे लाइ वॾे वज़ीर सख़्तु हिदायत कंदे सभिनी वज़ीरनि खे कमु में तेज़ी आणण जी हिदायत बि कई आहे। इन सां गॾोगॾु ॻाल्हि कयूं त अॼु नवाज़ शरीफ़ जा जेके 2 पुट आहिनि, हसन ऐं हुसैन नवाज़, उहे 4 सालनि खां पोइ वतन वापसि आया। उन्हनि ते केस बि हुया, उन्हनि खे अदालत जो बि मुंहुं ॾियणो आहे ऐं उन्हनि जे मथां जेके केसिस आहिनि उन्हनि जी ज़मानतूं हुननि इन वक़्त ताईं वठी चुका आहिनि। इन सां गॾोगॾु IMF सां बि ॻाल्हियुनि करण जे लाइ हिन वक़्तु वफ़ाक़ी हुकूमत तयारु आहे। इन सां गॾोगॾु अगरि ॻाल्हि कयूं त चीफ सेक्रेटरी सिंध जी जेको आहे सो तब्दीली थी वई ऐं आसिफ़ हैदर शाह नओं चीफ सेक्रेटरी मुक़ररु कयो वियो आहे। ऐं इन सां गॾोगॾु अगरि ॻाल्हि कयूं त हिन वक़्तु मुतहदा क़ौमी मुल्क पाकिस्तान भी जेको आहे सो विफ़ाक़ में हिकु वज़ारत वठी करे हिन वक़्तु विफ़ाक़ी काबीना में त शामिलु थी वई आहे, पर अॻिते छा वज़ारतूं मिलंदियूं या न, इहो बि पंहिंजी जॻह ते वॾो अहम सुवालु आहे। हिन सां गॾोगॾु मुतहदा क़ौमी मूवमेंट सां गॾोगॾु अगरि जमात JUF जी ॻाल्हि कयूं त मौलाना फज़लुर रहमान जी बि जेको आहे पाकिस्तान जी सियासत में वॾो अहम रोल आहे। छा मौलाना फज़लुर रहमान सिंध, बलूचिस्तान, KP ऐं पंजाब ऐं विफ़ाक़ में छा ईंदड़ वक़्त में जेके बि हिन वक़्तु इशू आहिनि, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं GDA सां मिली करे कंहिं वॾे एहतजाज जी मूवमेंट में शामिलु थींदो, इहो बि वॾो हिकिड़ो पंहिंजी जॻह ते अहम सुवालु आहे। इन सां गॾोगॾु ॻाल्हि कयूं त बानी PTI जी अडेरा जेल में मुलाक़ात ते पाबंदी आयद करे छॾी आहे, जंहिंखे अॼु जेको आहे सो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻुवाणनि चैलेंज कयो आहे इस्लामाबाद हाई कोर्ट में त हिकिड़ो जमहूरी हक़ आहे त उहे कंहिं बि क़ैदी सां ऐं ख़ासि तौर ते साबिक़ वज़ीर आज़म सां उनजी मुलाक़ात ते पाबंदी जेका आयद आहे उहा न थियणु खपे ऐं मुलाक़ात करणु ॾिनी वञे। इहे वॾा अहम सुवाल आहिनि, इन्हनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। मूंसां स्टूडियो में मौजूदु आहिनि मुतहदा क़ौमी मूवमेंट जा सीनियर अॻुवान आहिनि अशफाक मंगी साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। हिन सां गॾोगॾु टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सूबाई सिंध जा मेंबर बि आहिनि असेंबली जा, जेको डॉक्टर सोराब ख़ान सरकी साहब, तव्हांजी बि वॾी महिरबानी। इन सां गॾोगॾु असलम गोरी साहब आहिनि JUFA जा जेको आहे सो सीनियर अॻुवान आहिनि, ऐं इन सां गॾोगॾु असां सां अॻूणी MNA नुसरत वाहिद साहिबु आहिनि, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां अवां जो तालुक़ु आहे। अवां सभिनी महिमाननि जी महिरबानी। तय आहे त ॻाल्हि कंदासीं हिन वक़्तु त मुल्क में जेका महांगाई आहे ऐं ख़ासि तौर ते जेका आसिफ़ ज़रदारी पंहिंजी पघार न वठण जो फ़ैसिलो कयो आहे, पर हुकूमती इतिहादी जेके बि धुरियूं आहिनि उन्हनि लाइ वॾियूं चैलेंजिस आहिनि। आसिफ़ ज़रदारी जहिड़ो शायदि फ़ैसिलो ॿिया बि कनि, पघारूं न वठनि, ऐं मुल्क में हिन वक़्तु जेका महांगाई आहे उन ते ज़ाब्तो आणण लाइ छा मुतहदा क़ौमी मूवमेंट ऐं ॿियूं जेके धुरियूं आहिनि हिन वक़्तु इक़्तिदार जे ऐवाननि में जेके वेठल आहिनि उहे बि अहिड़ो क़दम खणंदियूं। मंगी साहब, अव्हां जे साम्हूं इहो वॾो अहम सुवालु आहे, छा तय आहे त तव्हां बि अहिड़ो को फ़ैसिलो कंदव जंहिंसां आम माण्हू खे फ़ाइदो रसी सघे? जी, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं त मां ॾे तोड़े परॾे में रहंदड़ सभिनी मुस्लमान भाइरनि भेनरुनि खे मां हिन माह रमज़ान जी मुबारकबाद पेश थो करियां। ॾिसो आफ्ताब साहब, ॻाल्हि इहा आहे त ज़रदारी साहब ऐवान सदर संभालियो आहे ऐं उन ऐलान कयो आहे त मां जेको आहे सो पंहिंजी पघार जेको आहे सो ऐवान सदर मां न खणंदुसि। हीअ सिर्फ़ु ऐवान सदर जी पघार जो मामिलो न आहे, उते ॿिया बि खोड़ सारा अख़राजात आहिनि, उन्हनि जे लाइ बि ऐलान थियणु खपे। उन खां अलावा प्राइम मिनिस्टर ऐं चइनी सूबनि में वज़ीर आला हाउस ऐं जेको गवर्नर हाउस उते बि जेकॾहिं अख़राजात पघार न, पर उन सां गॾोगॾु जेके ॿिया TA आहिनि, ट्रेवलिंग, मां उहो ई अर्ज़ु कयां पियो, ॿिया जेके अख़राजात आहिनि, TAD आहिनि ऐं ॿिया जेके इज़ाफ़ी जेके अख़राजात आहिनि, तव्हां ॾिसो, तव्हां उन्हनि जा जेकॾहिं बिल चेक कंदव तव्हांखे ख़बर पवंदी त हू चांहि केतिरी था पीअनि, हू लंच केतिरी था करनि ऐं डिनर केतिरी था करनि, उन्हनि ते बि जेको नज़रसानी थियणु खपे। सुठी ॻाल्हि आहे, हीअ असांजो मुल्क जेको आहे सो ग़रीब मुल्क आहे ऐं तव्हांखे ॾिसो त हर साल हू जेको आहे सो इमदाद जेको आहे सो मुल्क असांजो वठंदो आहे। उन खां अलावा मुतवसत तबिके जा माण्हू पूरे मुल्क में परेशान आहिनि। हिन रमज़ान जे महीने में असांजे माण्हुनि खे जेको आहे सो यकीनन ख़ुशी आहे, रमज़ान जी हमेशह ख़ुशी थींदी आहे त रमज़ान जो भलारो महीनो आहे ऐं खोड़ सारी जेको आहे सो हुन में असांखे ख़ुशियूं मिलंदियूं। पर उन सां गॾोगॾु तव्हां ॾिसो महांगाई जेको आहे सो आसमान सां ॻाल्हियूं थियूं करनि। हिन वक़्तु तव्हां जेकॾहिं कंहिं दुकान तां कंहिं शॉप तां तव्हां जेकॾहिं फ्रूट वठणु वेंदो त उहो जेको आहे आसमान
सां ॻाल्हियूं पिया करनि, ग़रीब माण्हू ॾाढो परेशान आहे, जेको आहे सो उहो इफ़्तारी जे लाइ परेशान आहे, उहो सहरी जे लाइ परेशान आहे। त असांखे असांजे हुक्मराननि खे जेको आहे सो पंहिंजी गवर्नेंस बहितर करणु, उन्हनि खे बहितर करणु खपे, ऐं जेको आहे ग़रीब माण्हू जे लाइ जेको हुननि खे सोचणो पवंदो। जेकर ॾिसो असांखे मादी असांजे साम्हूं आहे, हिन में जेकॾहिं मुस्तक़बिल में असांजे लाइ बहितर फ़ैसिला न थींदा त मादी तव्हांजे साम्हूं आहे, इहे साॻा ई हुक्मरान हुया, 15-15 साल हिननि गवर्नमेंट कई आहे, 20-20 साल हिननि गवर्नमेंट कई आहे, पर हिननि असांजे लाइ छा कयो आहे, असांजे माण्हुनि जे लाइ छा कयो आहे? 15-15 साल हुकूमत की है, मगर हुक्मरानों ने क्या किया है? आप समझते हैं कि सदर ज़रदारी का जो ये ऐलान है कि तनख्वाह और दीगर जो टीए जितनी भी चीज़ें हैं वो ना लेने का जो ऐलान किया है, उससे सर कुछ फ़ायदा होगा? जी मैडम मैं आपकी तरफ आऊँगा, नुसरत साहबा के आपकी तरफ आऊँगा, आप बताइएगा कि कोई इको भी कर रही है और एक फोन कॉल मुसलसल भी। अच्छा, इको कर रही आवाज़, थोड़ा इसको देख लीजिएगा कि बेहतर हो जाए आवाज़। और जी अब बेहतर हुई। अब मैडम ये जो सूरत हाल है कि सदर आसिफ ज़रदारी ने आज जो ये ऐलान किया है कि जी मैं तनख्वाह भी नहीं लूँगा, टीए भी नहीं लूँगा, तो आप समझती हैं कि वफाकी काबीना भी कोई ऐसा ऐलान करे कि कम से कम एक ट्रेंड का हो कि जी हमारे हुक्मरान मुश्किल घड़ी में हमारा सोच रहे हैं? मेरे पास तो है इसमें कि इसका कोई और जवाब नहीं है जी। ये इट्स अ पीनट बट लेस देन अ पीनट, जी। एक रेत का जर्रा होगा ज़रदारी साहब की तरफ से जो वो कंट्रीब्यूट कर रहे हैं। लेकिन बहरहाल चलो, इट्स अ गुड विश, अच्छी बात है अगर वो कुछ सोच रहे हैं तो, क्योंकि इस वक्त अवाम का सोचना ही सबसे इम्पोर्टेंट बात है कि अवाम के लिए सोचा जाए, खासतौर पर गरीब लोगों के लिए, और हुकूमत के ऊपर बर्डन ना बना जाए। क्योंकि आपको पता है जैसे ही कोई वजीर आजम बनता है, सदर बनता है, तो इनके खाबे शुरू हो जाते हैं, इतनी बड़ी बड़ी दावतें, इतने बड़े बड़े वो चीजें हो रही होती हैं कि वो सारा पैसा जो गवर्नमेंट का है वो उसमें जा रहा होता है, बनस्बत इसके कि आप जिस तरह खान साहब का था, चाय के अलावा अगर बिस्किट मिल जाता था तो लोग खुश हो जाते थे कि ओह शुक्र है बिस्किट भी है। तो आपको चाहिए कि आप इस तरह की रवायत को कायम करें ताकि आने वाले लोग आपको फॉलो करें। ज़रदारी साहब ने बहुत अच्छा इनिशिएटिव लिया है, तो इनकी बाकी काबीना को भी इसी तरह करना चाहिए। इनके जितने ये अपने गवर्नर रखेंगे या सेनेट के चेयरमैन सुना है नीचे आ रहे होंगे, तो उन सबको ये नसीहत करें कि वो लोग उनके फुटस्टेप्स पे चलें और पाकिस्तान के लिए सोचें, क्योंकि इस वक्त पाकिस्तान को निकालना ही सबसे इम्पोर्टेंट काम है इस बहरान से, सिर्फ फाइनेंशियली नहीं बल्कि सियासी बहरान से भी। ठीक है, बड़ी अहम बात की। डॉक्टर सोहराब सरकी हैं, पाकिस्तान पीपल्स पार्टी के सीनियर रहनुमा, उनको भी शामिल करते हैं गुफ्तगू। जी डॉक्टर साहब, हिकिड़ो तय आहे त नुसरत वाहिद साहब चए पई त इहो वॾो अहम फ़ैसिलो आहे, सुठो आहे, ख़ुशाइन आहे, इन ते अमल करणु बि खपे, पर इन सां गॾोगॾु जेके विफ़ाक़ी काबीना ऐं गवर्नर आहिनि जेके चइनी सूबनि में, उहे बि अख़राजात कम घटि कनि, ख़र्च घटि कनि, त घटि में घटि हिन वक़्तु जेको मुश्किल वक़्तु गुज़रे पियो अवाम जे मथां, उन ते बर्डन घटि थी पए, क़ौमी ख़ज़ाने ते बर्डन घटि थिए। सम्झो पिया त इहो फ़ैसिलो वाकई सिंध काबीना, विफ़ाक़ी काबीना ऐं चारई गवर्नर ते भी जेको आयद थींदो, या हिकिड़ो इहो त फ़ैसिलो यकीनन हिकिड़ो इंडिविजुअल आहे, पर अहिड़ो ट्रेंड सेट करे सघो पिया अवां? वॾी महिरबानी तव्हांजी। आसिफ अली ज़रदारी साहब, पहिरीं ॻाल्हि इहा आहे त ॿियो दफ़ो सदर सिविलियन सदर जो हलफ़ खयों आहे जी, ऐं तव्हांजे ॿुधंदड़नि खे सभिनी खे मुबारकबाद हुजे। ऐं बिल्कुलु आसिफ अली ज़रदारी जेको किरदारु आहे सियासत में पाकिस्तान में, उहो कंहिंखो ॿुधियो कोन्हे, ऐं उहो ट्रेंड सेटर माण्हू आहे, ट्रेंड सेट कया आहिनि ऐं जो तमामु बहितरीनु फ़ैसिलो कयो अथई। उन में बिल्कुलु जीअं तव्हां चओ था त इहो इंडिविजुअल फ़ैसिलो आहे, उन जे करे इहो फ़ैसिलो कयो आहे त जेके मुल्क जूं हालतूं आहिनि उहे ख़राबु आहिनि, इकनॉमिकल पोज़ीशन, उन खे मद्देनज़र रखंदे फ़ैसिलो कयो अथई। बाक़ी हाणे ॿिया जेके बि आहिनि गवर्नर या जेके बि मिनिस्टर आहिनि, उहे पाण इंडिपेंडेंट आहिनि, उहो फ़ैसिलो करे सघनि था, पर कानूनी तरीक़े सां। जी डॉक्टर साहब, महिरबानी होल्ड। अच्छा ॿीहर कोशिशि कयो डॉक्टर साहब जी, ट्राई कजो त कॉल मिली वञे। इन सां गॾोगॾु नुसरत वाहिद साहब, आज बानी PTI से मुलाकात पे जो पाबंदी आयद हुई है, उस पे लिए आप और आपकी पार्टी यकीनी अदालतों तो जा रही हैं, उस पर क्या कहेंगे कि क्या एक जमहूरी हुकूमत पे पाबंदी आयद होनी चाहिए? सॉरी, मैं क्वेश्चन आपका नहीं समझी कि आपने नहीं, मैंने कहा आपके सामने सवाल रखा था कि बानी PTI के ऊपर मुलाकातों पे जो पाबंदी आयद हुई है उस पर क्या कहेंगे, क्योंकि आप अदालतों में तो गए हैं, मगर एक तरफ से पाबंदियां भी
अब आयद हो गई कि आप मुलाकात नहीं कर सकते। ये बहुत ही ज्यादा मेरे ख्याल में गैर जमहूरी चीज है। अब तो एक जमहूरी हुकूमत आ गई है ना, लेकिन एक्चुअली पंजाब के ऊपर जिनका कब्जा है और जिनको इंटीरियर मिनिस्टर बनाया गया है वो लोग काफी एक्सट्रीमिस्ट किस्म के लोग हैं, जो उन्होंने खुद भी कह दिया था खातून ने कि मैं बहुत बुरी तरह पेश आऊंगी, कुछ इस तरह की चीज थी उनकी। अगर अपोजिशन कोई जल्द से जल्द या इस तरह की चीजें करेगी। तो अब संडे को जो हमारा निकला है, मेरे ख्याल में उसकी रिटेलिएशन में इन्होंने ये किया है कि ना कोई खान साहब से मिले, ना कोई खान साहब से बात हो, और ना ही वो कोई कॉल दे सके इस तरह की कि प्रोटेस्ट करो या सड़कों पे निकलो या कुछ इस तरह की। क्योंकि ज़ाहिर आवाम तो सिर्फ इंतजार करती है कि खान साहब की बात हो, खान साहब हमें कहें तो हम फौरन निकलें। लेकिन अभी जिनको चेयरमैन बनाया हुआ है उनको इनिशिएटिव लेना पड़ेगा। लेकिन फिर बात ही आ जाती है कि वो उनको भी पकड़ के फिर अंदर कर देंगे, क्योंकि अब तो कोई तमीज नहीं हो रही कि कोई वकील है नहीं है। आप देख लें कि अकरम राजा को पकड़ लिया और दूसरे जो हमारे पीपल्स पार्टी से आए थे सीनियर वकील जो एमएनए भी हैं इस वक्त, उनको भी गिरफ्तार कर लिया था। तो ये चीजें बहुत एक्सट्रीम पे ले जाएंगी इस मुल्क को। जिस किस्म के हमारे हालात हैं उसमें हम ये सब कुछ बर्दाश्त नहीं कर सकते। बहुत डैमेज हो चुका है हुकूमत का, इकॉनमी का, मुल्क का। और जाहिर है स्टेबल सियासत अगर नहीं होगी तो फिर इकॉनमी कभी भी नहीं सुधरेगी, जितनी मर्जी कोशिश कर लें। तो कोशिश क्या कर, इन लोगों ने पहले भी जिस तरह लूटा है पाकिस्तान को, जिस तरह पाकिस्तान के लिए इन्होंने सही। डॉक्टर साहब की जानिब जाऊंगा। डॉक्टर सौराब की कॉल कनेक्ट हो गई है, हमारे साथ लाइन पर आ गए। डॉक्टर साहब तव्हां ॻाल्हि पिया कयो, लाइन ड्रॉप थी वई। लाइन ड्रॉप थी वई जी सर। बिल्कुल। हिन वक़्तु जेकी मुल्क जी सूरत हाल आहे इन में अहिड़े क़िस्म जा फ़ैसिला करणु खपनि, नंढी हुजणु खपे जी। हिन वक़्तु बुरानी सूरत हाल आहे मुल्क जी, उन खे वटा वञनि त जीअं माना जेकी सूरत हाल आहे उनखे बहितर कयो वञे। उन जो हल इहो ई आहे त जेकी सुठी गवर्नमेंट, सुठी एडमिनिस्ट्रेशन हुजे, जेकी महांगाई आहे, अमन अमान जी ख़राब सूरत मुल्क जे अंदरि, उन खे कंट्रोल करण जे लाइ सर अमन अमान जी ॻाल्हि की तव्हां बि रस्ते में आहो, मुंहिंजी त दुआ आहे त अलाह करे तव्हां ठुल ताईं खैरियत सां पहुची वञो, या प्रोटोकॉल हूंदो। पर हिन वक़्तु ठुल, कशमोर, कंदकोट, शिकारपुर, जैकमाबाद में उरूज ते हिन वक़्तु अगवा बराए तावान जो सिलसिलो पहुची चुको आहे। अवां बि उतां इलेक्ट थी करे ऐवान में पहुता आहियो। छा हिकु इशू इहो बि आहे त अवां को माण्हू पुछंदा त हीअ जेके मुगवी आहिनि, जेके माण्हू अगवा थियल आहिनि, हिननि जी बाज़ाब्तीअ जे लाइ छा थींदो, को ऑपरेशन, को जुगावा क़दम? हाणे त हुकूमत तव्हांजी अची वई। बिल्कुलु इहो जेको तव्हां सवाल कयो आहे तमामु अहम आहे। ऐं हिन वक़्तु जेकी सूरत हाल ॾाढी ख़राबु आहे। मां बि ख़ासि करे 2 माण्हू जेके आहिनि असांजा शहीद थी विया आहिनि। हिकिड़ो पुलिस वारो बि शहीद थियो आहे ऐं हिकिड़ो जावेद बुगटी, उहो बि दाड़िलनि कल्ह राति उनखे बि शहीद करे विधो। मां इन जे करे एमरजेंसी बेसिस ते वञा पियो, उन्हनि जी दुआ बि घुरणी आहे मूंखे, ताज़ियत बि करणी आहे। ऐं तमामु सीरियस पोज़ीशन आहे, ख़ासि करे कशमोर, जैकाबाद ऐं कोटकी, शिकारपुर इहे जेके ज़िला आहिनि। ऐं बिल्कुलु केयरटेकर गवर्नमेंट में हिननि इहो कयो त वॾी हाइप क्रिएट कई गवर्नमेंट, असां वॾी ऑपरेशन करण वारा आहियूं, रेंजर्स खे मूव कयूं ऐं चयूं त असां वॾो कुझु करण वारा आहियूं। पर उन जे बरक्स थियो कुझु कोन, कुझु न थियो। त उन जो नतीजो इहो थियो आहे त उन बजाए जो अञा हालात बहितर थियनि। सर डॉक्टर साहब 2-3 महीना 6 महीना निगरान हुकूमत, ब्रिगेडियर हारिस जेको वज़ीर दाख़िला हुयो निगरान, हुन सां बि मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी इंटरव्यू में, उहा बि ॻाल्हि थिए पई त हुन बि इहा यकीनदानी ॾियाराई त असां ऑपरेशन कयूं पिया, पर उहा ऑपरेशन ओड़ा जुगावा क़दम न खयां जेका अवां ॻाल्हि पिया कयो। माज़ी में अवां 5-15 सालनि खां हुकूमत में आहियो, पर इहे ज़िला अवां जे मातहत आहिनि, अवां उतां इलेक्टेड थियो थींदा पिया अचो, सभु पीपल्स पार्टी जा दोस्त, कंट्रोल ऐं ज़ाब्तो छो न अची सघियो? उनजी वजह छा थी? मौजूदा वॾो वज़ीर उनजे साम्हूं बि इहो सवाल रखियोसीं। सही सिंध जे अंदरि हिकिड़ो बि माण्हू कोन हो, ग़ालिबन गुलाम हैदर जमाली उन टाइम ते आईजी हुयो। हालात काफ़ी बहितर थी आहे, पर बिल्कुलु मां तव्हां सां सहमत आहियां। ऐं जेकी हिन वक़्तु जेकी सूरत हाल आहे, अॼु जी तारीख़ में जेको ॻाल्हायूं था त इंतिहाई ख़राबु सूरत हाल आहे। ऐं असांखे एमरजेंसी बेसिस ते असांखे स्टेप वठिणा पवंदा। ऐं माण्हू जेके आहिनि सफ़ा हाणे माना ईअं सम्झो त हद क्रस थी चुकी आहे। तव्हां पाण सोशल मीडिया ते ॾिसो था जेके अगवा कई वञे थी, उन खां पोइ जेको तशदुद कयो वञे थो, इंसानियत जी तज़लील कई वञे थी, उन सूरत हाल में असांखे सख़्तु क़दम खणणा पवंदा, ॿियो हल कोन्हे।
अदरवाइज़ जेकी अञा सूरत हाल ख़राब थी वञे। बिल्कुलु, मां त चवां पियो त वॾे वज़ीर खे कैंप ऑफिस क़ाइमु करणु खपे कश्मीर कंट्रोल में ऐं उते वेहणु खपे हिन वक़्त त। जी, वॾे वज़ीर खे मां पाण पर्सनली रिक्वेस्ट बि कई आहे, मां उनखे ॿुधायो बि आहे त जेकी सूरत हाल आहे मां पाण पर्सनली रिक्वेस्ट कई आहे। मां चयो त हिन वक़्तु जेकी ॿी का प्रायोरिटी न हुजणु खपे, नंबर 1 प्रायोरिटी हुजणु खपे ऐं उनखे इहा मां गोशगुज़ार। ठीक है, असलम गोरी साहब भी आए ना सर। असलम गोरी साहब, बहुत शुक्रिया सर, आपने वक्त निकाला मेरे प्रोग्राम के लिए। सर, एक तो ये था कि स्टार्ट में मैंने जैसे कहा था कि JUIFA का भी बड़ा अहम किरदार है मुल्क की सियासत में। क्या अब माह रमज़ान के महीने के बाद या इसमें क्या कदम होगा? एक तरफ तो ये कि आप PTI के साथ या दीगर जो सियासी जमातें हैं GDA के साथ मिल के एहतजाज की तरफ दोबारा भी जाएंगे, या फिर तय है कि ऐवानों में बैठ के एहतजाज करेंगे, बाहर एहतजाज होगा, क्या होगा सर? बहुत शुक्रिया, आपने मुझे प्रोग्राम में लिया। मैं पहले तो आपके उस सवाल का जवाब देना पसंद करूंगा कि जनाब जरदारी साहब ने अपने जो तनख्वाह जी फैसला किया है। जी जी जी, मेरा ख्याल जरदारी साहब का बहुत अहम अच्छा फैसला है। और जरदारी साहब पाकिस्तान के मेरा ख्याल नंबर 2 रईस आदमी हैं जी। और काश जितना जरदारी साहब ने तरक्की की है इतना इस मुल्क ने भी तरक्की की होती कि उनके वालिद साहब का कितना असासा था और आज वो कहाँ खड़े हुए हैं। तो ये उन्होंने हमारा मजाक उड़ाया है। असल में उन्हें आज ऐलान करना चाहिए था कि पूरी कौम को कहना चाहिए था कि हमने वादा किया था आपके 300 यूनिट फ्री करने का, मैं ऐलान करता हूँ। हमें इस ऐलान की तवक्को थी आज उनसे जी। और बल्कि हलफ वाले दिन हमें उनसे तवक्को थी कि वो ये ऐलान करेंगे, लेकिन उन्होंने ये ऐलान करके ऐसा लगता है कि रमजान में अपनी खैरात पूरी कौम को देने की कोशिश की है। तो मैं समझता हूँ कि ये कोई इतना बड़ा कदम नहीं उन्होंने उठाया। उन्होंने अपनी शान के मुताबिक जो अल्लाह ने उनको दिया उस शान के मुताबिक कदम उठाते तो ये कौम भी खुश होती और अपने मंशूर और जिसके नाम पे उन्होंने बड़े बड़े मंशूर शाया किए अखबारात में को उसका एक एजेंडा उठा के अगर उस पर अमल करते तो मैं समझता हूँ कि कौम ज्यादा खुश होती। दूसरी बात की तरफ आपके आता हूँ कि तहरीकें जो होती हैं वो एक दिन में ना चलती हैं ना उसके लिए फौरी तैयारियां होती हैं। हम अपनी तैयारियां कर रहे हैं और उस तैयारियों की तरफ हम इस वक्त KPK इस्लामाबाद और सिंध और पंजाब के जनरल काउंसिलों से हम एतमाद का वोट ले चुके हैं। अब हम ईद के फौरन बाद हम जा रहे हैं कोयटा बलूचिस्तान, क्योंकि वहाँ शदीद सर्दी थी, बर्फबारी थी और बारिशें थी, इसलिए हम नहीं जा सके थे। तो वहां से होने के बाद हम इंशाल्लाह अपनी तहरीक का आगाज कर रहे हैं और हो सकता है उस तहरीक का पहला जो पड़ाव हो, जो पहला एहतजाजी प्रोग्राम हो या पहला मिलियन मार्च हो, जो हम क्या उसको नाम देते हैं, वो इंशाल्लाह सिंध से शुरू करेंगे और ये हो सकता है मई के फर्स्ट वीक में शुरू हो। ठीक है, तो आपने ये यानी कि तय है कि ये जिस तरह से मैंने कहा कि मुख्तलिफ ट्रेंड होना चाहिए। अगर आसिफ अली जरदारी ने यह फैसला किया तनख्वाह ना लेने का, तो गवर्नर को भी नहीं लेनी चाहिए, वज़रा आला को भी नहीं लेनी चाहिए, एक वफाकी काबीना को भी नहीं लेनी चाहिए, एक मिसाल कायम करनी चाहिए। मगर आपका जो मौक़िफ़ है वो बड़ा अहम है। मैं इसके अगर डॉक्टर साहब अगर तव्हां हिन ते जवाबु ॾियो असलम गोरी साहब जे अगर ॾियणु चाहियो त, उहो चवनि पिया त को वॾो एहसान न कयो आहे आसिफ जरदारी साहब। तव्हां उनजी तरक़ी ॾिसो ऐं मुल्क ऐं क़ौम जी तरक़ी ॾिसो त किथे पहुतल आहे मुल्क। हेलो जी डॉक्टर साहब, मां पहुचो था। जी जी, तव्हांजे साम्हूं रखियो सवाल। छा सवाल आहे सर? मां असलम गोरी साहब चवनि पिया त जेतिरी जल्दी जेकी तरक़ी आसिफ जरदारी कई आहे, हाकिम जरदारी जे साहबज़ादो आहे, ऐं उन जे थोरो इहो ऐलान त कयो आहे त इहो को वॾो ऐलान न आहे। ऐलान त इहो थियणु खपे आहे त 300 यूनिट तव्हां फ्री कयो आहे जेको अवां पंहिंजे मंशूर में ॾिना हुया। अवां ऐलान इहो कयो आहे त रमज़ान जे अंदरि का अहिड़ो पैकेजिस जो ऐलान कयो आहे जंहिंमां घटि में घटि आम माण्हू खे फ़ाइदो रसे आहे। बिल्कुलु इहो ऐलान पैकेज थियल आहिनि, शायदि साईं खे गोरी साहब खे ख़बर न आहे, बाक़ाइदे ऐलान थिया आहिनि। पंजाब गवर्नमेंट कया आहिनि, सिंध गवर्नमेंट कया आहिनि, सॼे ऐलान थिया आहिनि। जेके ग़रीबनि ताईं जेको आहे रमज़ान पैकेज जा ऐलान थिया आहिनि। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम हले पियो, काफ़ी ऐलान थिया आहिनि ऐं साईं खे शायदि इहा ख़बर न आहे। असां जेकी बि जॾहिं बि पाकिस्तान पीपल्स पार्टी ईंदी आहे उन हमेशह इहा कोशिशि कई आहे त असां ग़रीबनि ताईं कुझु पहुचायूं ऐं उन्हनि खे असां रिलीफ ॾियूं। हिन वक़्तु जेकी आहे सूरत हाल ॾाढी ख़राबु आहे, महांगाई जी, उहा तव्हांखे पाण इन शइ जी ॼाण आहे। इनशा ताला असां उहे बिल्कुलु जीअं साईं चए थो उहे पैकेज ॾिना आहिनि ऐं इज़ी तरीक़े सां ॾिना आहिनि। शनाख़्ती कार्ड जो पंहिंजो नंबर हणी करे माण्हू उहो सभु जेको आहे उहो इमदाद वठी सघे थो ऐं इनशा ताला उहा इमदाद असां बिल्कुलु ॾींदासीं ऐं असुल इम्कान कोशिशि कंदासीं त माण्हुनि खे जेतिरो थी सघे रिलीफ ॾियूं ऐं अमन अमान जी सूरत हाल जेकी ख़राबु आहे जेतिरो फिलफोर असां उन ते कंट्रोल करे सघूं। ॿियो महांगाई ते जेको मसनूई तौर ते महांगाई थिए थी
उन ते बि जीअं तव्हां पाण चयो चीफ मिनिस्टर साहब सख़्तु हिदायतूं जारी करे छॾियूं इंशाअल्लाह ताला उन जा बि बहितर नतीजा निकिरंदा। बिल्कुलु सर, तव्हां असां सां गॾु आहियो। अशफाक मगी साहब, तय आहे त हिकु त मुल्क में महांगाई उरूज ते आहे, ॿियो सिंध बदअमनी जो शिकार आहे, उरूज ते पहुतल आहे सिंध में। डॉक्टर साहब जीअं ॻाल्हि कनि पिया त हिन वक़्तु राति जो सफ़र करणु, इवन की मां अवां जे अगरि राति जो बि सफ़र कयूं था त हाणे मिट माइट झलनि पिया त लाड़काने साइड ॾे या कश्मीर कंदकोट खैरपुर साइड ॾे राति जो सफ़र न कजो, हालात तमामु ख़राबु आहिनि। जी आफ्ताब भाई, मां पाण हिकु हफ़्तो खैरपुर में हुयुसि ऐं बल्कि सखर डिवीज़न जे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मुंहिंजो वञणु थियो त मां उते ॾींहं जो सफ़रु कयुमि ऐं वाक़ई उते राति जो सफ़रु करणु ॾाढो मुश्किल आहे। ॿियो तव्हां ॾिसो, हिकिड़ो ॾींहुं बि ख़ाली न आहे, तव्हां घोटकी जी तव्हांखे ख़बर ईंदी 3 माण्हू अॻवा थी विया, कंदकोट मां 3 माण्हू अॻवा थी विया, लाड़काणे मां खैरपुर रोज़ाना बुनियाद ते। हीउ सिर्फ़ु मामिलो केयरटेकर जो न आहे, केयरटेकर खां पहिरियां बि असांजे सिंध जा हालात तमामु घणा ख़राबु रहिया आहिनि। इन्हनि ते मां गुज़ारिश कंदुमि, माना सिंध गवर्नमेंट ज़ाहिरी हिते ठही आहे, वज़ीर आला साहब मुंहिंजा सुठा तालुकात आहिनि, मां इहा अपील बि कंदुसि त सिंध में एमरजेंसी जे बुनियाद ते ही फ़ैसिला कया वञनि। लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन तमामु घणी ख़राबु आहे ऐं उनखां अलावा महांगाई जे तौर ते ख़ुदारा महिरबानी करे जेको आहे सो माण्हुनि खे जेको आहे सो इन्हनि खे इमदाद जे पोयां न लॻायो। बहरहाल अहिड़ा फ़ैसिला कया वञनि, बिजली, गैस, पाणी, खुराक, इन्हनि शयुनि ते जेको कंट्रोल कयो वञे ऐं लॉ एंड ऑर्डर त असांजी सभु खां पहिरीं जेको आहे सो अवली तरजीह हुजणु खपे। जेकॾहिं माण्हू सेफ़ न हूंदो, पंहिंजे घरनि में सेफ़ न हूंदो, रोडनि रस्तनि ते न घुमी सघंदो, त हू मज़दूरी न करे सघंदो, हू पंहिंजे जॉब ते न वञी सघंदो, त यकीन सूरत हाल तमामु घणी ख़राबु आहे। एमरजेंसी जे बुनियाद ते जेको असांखे सिंध में फ़ैसिला करणा पवंदा। उनखां अलावा मुंहिंजी जमायत कराची हैदराबाद में वॾी अक्सर सां कामयाबु थी आहे, असांजी मुकमल सपोर्ट हूंदी इन हवाले सां। जिते जिते असांजी मदद जी ज़रूरत आहे असां इंशाअल्लाह ताला सभ खां पहिरीं जेको असां नज़र ईंदासीं। इन मामले ते कंहिं बि क़िस्म जो असां कंप्रोमाइज़ न कंदासीं। सभ खां पहिरीं इंसान खे जेको आहे सो उनखे आज़ादी सां हिकिड़ी ॿी ॻाल्हि अहम आहे त छा मुतहदा क़ौमुनि इन हिक ई वज़ारत ते गुज़ारो कंदी या जेको आहे सो वधीक ॿी वज़ारतूं मिलण जो इम्कान आहे। इन सां गॾोगॾु गवर्नर जी तब्दीली जो मामिलो आहे, कामरान टिसोड़ी जो, उन ते बि को अहिड़ा राब्ता कमेटी या अवां वटि फ़ैसिला थिया आहिनि त गवर्नर जी तब्दीली, ऐं अगरि ॿियो गवर्नर अचे थो त केरु हूंदो? अदा इन हवाले सां ॾिसो, राब्ता कमेटी जेका हींअर असांजी एडॉक कमेटी आहे, बिल्कुलु उहा फ़ैसिला करे पई। इन खां पहिरियां जॾहिं असां राब्ता कमेटी में हुआसीं त उन वक़्तु बि असां फ़ैसिला कयासीं। शहबाज़ शरीफ़ साहब जॾहिं पहिरियां ख़ैर सगाली जो पैगाम खणी असां वटि आयो त उनखे असां इहो यकीन ॾियारियोसीं असां मुकमल तव्हांजी सपोर्ट कंदासीं ऐं शहबाज़ शरीफ़ साहब सां असां मुकमल सहकार कयो आहे। उनखां अलावा आसिफ़ अली ज़रदारी साहब जॾहिं असांजी क़यादत सां राब्तो कयो ऐं जॾहिं मुलाक़ात थी त उन में आसिफ़ ज़रदारी साहब खे बि असां वोट ॾिनो आहे। उनखां अलावा जेको आहे चेयरमैन खे, सेनेट चेयरमैन खे बि ऐं प्लस जेको आहे स्पीकर खे बि असां वोट ॾिनासीं। ठीकु आहे, चवण जो मक़सदु इहो आहे त हाणे जेको आहे गवर्नमेंट ठही चुकी आहे, मुल्क में सदर बि आहे, मुल्क में प्राइम मिनिस्टर बि आहे, वज़ीर आला बि आहिनि। वज़ारत कंदव या वधीक वज़ारतुनि जी डिमांड आहे या मिलण जो इम्कान आहे? ऐं गवर्नर जी तब्दीली जे मामले में कुझु मामला तय कमेटी में छा फ़ैसिलो थियो आहे तव्हां वटि? कुझु मामला तय थियल आहिनि, उन में यकीनन गवर्नर हिन वक़्तु बि असांजो कामरान टिसोड़ी साहब वेठो आहे, मौजूदु आहे, इंशाअल्लाह ताला इहो कंटिन्यू कंदो ऐं उन में प्राइम मिनिस्टर साहब सां ॻाल्हि ॿोल थी आहे। ख़बर नथा ॾियो गवर्नर जी तब्दीली जो फ़ैसिलो तव्हां करे छॾियो? ॻाल्हि इहा आहे त मां एडॉक कमेटी जी ख़बर तव्हांखे पाण थो ॾियां, इंशाअल्लाह न हुजे पर गवर्नर इंशाअल्लाह ताला गवर्नर मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट जो हूंदो ऐं ॿियूं वज़ारतूं वेंदियूं इंशाअल्लाह। ॿी वज़ारतूं नुसरत वाहिद साहब, मैं आपकी तरफ जाने पाऊंगा। तो एक तो तय है कि पाकिस्तान तहरीक इंसाफ जो है सुन्नी इत्तेहाद काउंसिल जो है समझती है कि ये अब अपोजिशन यकीनन ही अब आपके हाथ में, वफाक में आप बैठे हुए हैं, सिंध में भी हैं, तो क्या समझती हैं कि अब आने वाले चैलेंजेस जो है, IMF की तरफ हम जा रहे हैं दोबारा, मुल्क की इकनॉमी आपके सामने है, डॉलर की कीमत आपके सामने है, आटे घी की कीमत आपके सामने, तो कितनी बड़ी चैलेंजेस हैं? इससे ये निकल पाएंगे या ये हुकूमत पूरे 5 साल पूरे कर पाएगी? देखिए, इस वक्त जो सिचुएशन है ना, उसके लिए तो कोई जादू की छड़ी चाहिए। IMF की जितनी मर्जी मदद कर दे। लास्ट टाइम भी आपको याद है ना, जो केयरटेकर हुकूमत ने मदद की थी, वो कहाँ गई? तो सारे के सारे 8 या 9 दफा जहाज रुका है। 14 मार्च को फिर दोबारा जा रहे हैं हम IMF से बात करने के लिए। जी। तो और फिर जो बाकी उसमें जो पैसे बचे वो उन्होंने 1-1 अरब रुपए अपने नून लीग ने अपने MNAs को दिए कि ताकि वो इलेक्शन कैंपेन में उनके काम आए। फिर उसके बाद जो उससे भी कुछ पैसे बचे तो वो उन्होंने ब्यूरोक्रेट्स को बड़ी बड़ी गाड़ियां खरीद के दी, 1.25 करोड़ की। तो अगर इस मकसद के लिए IMF से पैसा लेके और इस कुएं में डाला जाएगा तो फिर कभी भी पाकिस्तान ऊपर की तरफ नहीं आ सकेगा, चाहे 100 दफा IMF से पैसे ले लें। पैसा लेके अगर वो वाकई
मुल्क की तरक्की में लगाएं, इंडस्ट्री में लगाएं। इस वक्त जो आटे की थैलियां बांट रहे हैं उसके बजाय एक आटे की मिल लगा दें, 2 आटे की मिल लगा दें जिसमें मजदूर काम करें और वो घर अपनी मेहनत का पैसा लेके जाएं और चीजें खरीदें। जब तक ये चीजें नहीं होंगी हम लोगों को फकीर बना के रखेंगे। अब ये कहेंगे कि आपने भी तो एहसास प्रोग्राम को किया था, आपने भी तो बाकी चीजें की थी। बिल्कुल की थी, इसलिए कि हालात इस किस्म के हैं कि इसको समझने में कम से कम 5 साल इज नॉट एनफ, कि कम से कम 10 से 15 साल लगेंगे कि पाकिस्तान अपनी ट्रैक पर वापस आए, वो भी कोई जो सिंसियरली इसको वापस लाने की कोशिश करे। ये हुकूमत बहुत सारे इकोनॉमिस्ट थे और एस्ट्रोलॉजर्स थे, उनका ख्याल यही है कि ये 6 से 8 महीने ज्यादा 1 साल या 2 साल इससे आगे जा नहीं सकेगी, क्योंकि हालात बहुत शदीद खराब है। और कोई भी इंसान जो है इसमें वो वही बात है कि जादू की छड़ी जब तक उसके पास नहीं होगी वो कुछ नहीं कर सकेगा। क्योंकि सऊदी अरब देख लें, चाइना देख लें, कतर देख लें, इन सब ने बात करने से बिल्कुल अपना हाथ खींच लिया है। अगर वो पैसे हमारे रेडियो में दोबारा भी करते हैं तो वो भी उससे भी नई शर्तें होती हैं। तो पाकिस्तान बहुत बड़े इसमें गहरे कुएं में है, इससे उसको निकालना बहुत ज्यादा मुश्किल काम है। आपको पता है कि सारी चीजें ये लोग तकरीबन या तो गिरवी रख चुके हैं, मोटरवे है या बड़ी बड़ी इंडस्ट्रीज हैं या जिस तरह PIA है, एयरपोर्ट है और पता नहीं क्या PIA तो कह दिया प्राइम मिनिस्टर साहब ने, जो आपने स्पीच कल कैबिनेट की मीटिंग के बाद सुनी होगी कि उन्होंने कहा ये PIA जो है एक हाथी है, मुल्क पे बोझ है। तो उनकी बातों से लग रहा है कि अब PIA से भी ये 2-2 हाथ करके हाथ छुड़ा देंगे, जान छुड़ा देंगे। ये आज से नहीं, ये 2008-9 की बात है जब मैं गई हूँ टिकट लेने सऊदी अरब में, तो उन्होंने फरमाया कि फुल है, जगह नहीं है, आपको नहीं मिल सकता टिकट। फिर मैंने इंसिस्ट किया, फिर जाहिर है मैं कौंसल जनरल की बीवी थी तो थोड़ा सा उन्होंने करके मुझे दे दिया। लेकिन यकीन कीजिए जब मैं जहाज में बैठी हूँ तो पूरा का पूरा जहाज ऑलमोस्ट खाली था। तो ये लोग उस वक्त से कोशिश में लगे हुए हैं कि PIA फ्लॉप हो जाए, और PIA फ्लॉप हो गई। लेकिन आप ये देखें कि अरशद मलिक के जमाने में जो पिछली हमारी PTI की गवर्नमेंट थी, उस जमाने में हम PIA को लेके ऊपर की तरफ जा रहे थे और तेजी की तरफ इसका कर्जा भी अदा हो रहा था और ठीक से इसकी सर्विसेज भी हो रही थी। लेकिन बात यह है ना कि आपका दिल क्या कहता है, आपका दिमाग क्या कहता है, आप किसके कहने के ऊपर चल रहे हैं। क्या आपको पैसा अपनी जात के लिए चाहिए या पैसा अपने मुल्क के लिए चाहिए? बैरिस्टर गौर कह रहे हैं कि मैं दूसरा सवाल आपके सामने रख रहा था। बैरिस्टर गौर कह रहे हैं कि बानी PTI को जान का खतरा है। दूसरी तरफ वफाकी हुकूमत और सूबाई हुकूमत कह रही है कि जी हमने पाबंदियां इसीलिए आयद की हैं क्योंकि दहशतगर्दी का हमले का खतरा है अडयाला जेल पे। तो पहले वो जब रोजाना आते थे मेजमान पाक से और वो कहते थे मेरी जान को खतरा है और बहुत मेरा खर्चा भी हो रहा है, जाहिर है उनके पास कमाई नहीं है दूसरी वाली। तो मुझे मतलब आप लोग यहीं पे मैं रह लेता हूँ जमान पास में या कहीं, तो वहीं से आ जाया करूंगा रोजाना, लेकिन वहाँ पे भी पाबंदियां थी कि आप नहीं जा सकते। लेकिन अब जब वो जेल में है तो उनको ज्यादा खतरा हो गया। कैसे भाई, अडयाला जेल आज की तो नहीं बनी हुई, ये तो सारे ड्रामे हो रहे हैं, वार्निंग हो रही है कि पहले वो कप तोड़ा जाता है, उसमें ईंट निकाली जाती है, 2 बंदों को मारा जाता है, फिर उसके बाद कुछ और होता है, फिर वो टेररिस्ट पता नहीं कहाँ से KP से निकल के असला समेत वो अडयाला तक पहुंच गया। कहीं उनके रास्ते में चेकिंग नहीं हुई, किसी ने उन्हें कुछ नहीं कहा, अचानक वो पहुंच जाते हैं, उनसे वो कपड़ा डाला जाता है और जी ले जाते हैं, जी पकड़ लिया, जी पकड़ लिया। नहीं, एक दहशतगर्दी की बात करें तो आपकी KP में हुकूमत है और आपने देखा होगा कि पिछले दिनों वहाँ पे भी सुसाइडर बम्बर जो है बम लेके जा रहा था, वो रास्ते में इत्फाकन ही कहें या अल्लाह का शुक्र अदा करें कि वो ब्लास्ट हो गया, नहीं तो कहीं ना कहीं ये अगर जाता, आपके भी जलसे थे इतवार के दिन, तो कहीं ना कहीं अगर नुकसान होता। मगर ये तो है, खतरा तो है। हमारी हुकूमत को आए हुए खैर अभी 2 ही दिन हुए हैं, लेकिन बात ये है कि ये धमाके और ये सारे आपको पता है कि नून लीग जब भी असलम गोरी साहब आए ना साहब, बहुत ज्यादा बढ़ती हैं ये चीजें जी, तो वो उसका इंतजार करें, देखें क्या होता है। ठीक है। असलम गोरी साहब, मैं जो इस वक्त मैडम बात कर रही थी, बड़ी अहम बात कर रही हैं कि गरीब मुल्क की अमीर ब्यूरोक्रेसी जो है उनके पास जो गाड़ियाँ हैं वो लेकर, चाहे वो KP में हो, सिंध में हो, बलूचिस्तान में हो, पंजाब में हो, वफाक में हो, तो SC-DC कमिश्नर कैसे जाएंगे सर प्राइस कंट्रोल करने के लिए आम लोगों के लिए? क्योंकि हम जब प्रोग्राम करते हैं टॉक शो तो रोज़ाना इस मोबाइल पे मेरे पास हज़ारों मैसेज आते हैं सिंध के लोगों के, मुख्तलिफ लोगों के, कि खुदारा जब आप हमें प्रोग्राम भेजते हैं कि मगर ये भी तो बात करें कि ये ब्यूरोक्रेसी जो आज जब मैं बात कर रहा हूँ, आपका भी ताल्लुक कराची से है, 60% कराची जो है इस वक्त पानी से महरूम है सर, पानी टैंकर में भी नहीं मिल रहा।
सर बात यह है कि ये सारा सिलसिला जो है सिंध हुकूमत को अपनी जिम्मेदारी का मुजाहरा करना चाहिए। 15 साल से उनकी हुकूमत है और उन्होंने जो यहाँ पर किरदार अदा किया है, आपके सामने हाइड्रेंट माफिया ने शहर को कंट्रोल किया हुआ है, टैंकर माफिया ने शहर को कंट्रोल किया हुआ है, लोगों को पीने का पानी नहीं मिल रहा, जो मिल रहा है उसकी क्वालिटी और मायार ठीक नहीं है, बीमारियां बढ़ रही हैं। आप गरीब इलाकों में जाएं, वहां जाकर लोगों की सूरत देखें, दूसरे तीसरे दिन पानी आता है और घर का एक फर्द पूरी रात पानी इकट्ठा करता है बैठ के, उस नल के आगे बैठ के पानी भरता है। तो ये सूरत हाल चल रही है। मैं समझता हूँ कि हमें हकायक का मुजाहरा करना चाहिए। अगर पीपल्स पार्टी को किसी गैबी मदद से अगर हुकूमत मिल ही गई है तो खुदा के लिए अब ये रियाकारियां और हम तनख्वाह नहीं लेंगे, हम ये नहीं करेंगे, हम गाड़ियां छोड़ देंगे, ये ड्रामे नहीं होने चाहिए। कौम के साथ सीधी तरह खुल के बात करें। ये करप्शन नंबर 1 आज ऐलान करते जरदारी साहब के, करप्शन आज के बाद कराची में नहीं होने दूंगा मैं। आप ऐलान करते कि आज के बाद अमन और अमान खराब करने की इजाजत नहीं दूंगा। हर अदारा अपनी जिम्मेदारियां महसूस करे। मैं उन थानों के नाम ले सकता हूँ, उन एरियाओं के नाम ले सकता हूँ जहाँ खुद लॉ एंड ऑर्डर की फोर्सेस जो है वो खुद बैठ के करप्शन करा रही हैं। तो ये वो बुनियादी मसाइल हैं गरीब लोगों के। जब महंगाई होगी, अफरा तफरी होगी, तो फिर लोग डकैतियां मारेंगे, मोबाइल छीनने पे घर से निकलना मुश्किल हो जाएगा। तो ये किसी से गाड़ी लेने और देने के, मुझे एक वाकया याद आ गया आपकी गुफ्तगू से कि मियां शहबाज शरीफ साहब ने जब पिछली पीडीएम की हुकूमत में एक फैसला किया था कि हम बड़ी गाड़ियां वापस ले लेंगे वजीर वुजरा से। और देखें, सारे वुजरा अमीर नहीं है, सारे जरदारी फैमिली की तरह नहीं है, या सारे शरीफ फैमिली की तरह नहीं है, सारे अरबपति और खरबपति लोग नहीं है, बीच में हम जैसे गरीब भी होते हैं। मेरा एक उस वक्त का वजीर मजहबी अमूर जिससे गाड़ी वापस ले लीजिए, वो एक मामूली गाड़ी में सफर कर रहा था और मामूली से एक्सीडेंट से उसकी शहादत हो गई थी। आपको याद होगा, एज ए मिनिस्टर था उस वक्त वो मुफ्ती अब्दुल शकूर साहब। तो ये देखें, आप चंद आदमियों को, चंद अशराफिया को सामने रख के आप फैसले पूरी कौम के लिए ना करें। फैसले पूरी कौम के लिए होने चाहिए। जो हुकूमत का हक बनता है, हुकूमत आवाम के रिलीफ के लिए कदम उठाए। आज ऐलान करें वो कि हम यहाँ पर महंगाई को कंट्रोल करने की कमेटियां बनाने का ऐलान करें। इतवार बाजारों में और जो मंगल बाजार है, जो जुमा बाजार है, उनमें छापे मारे, जाके देखें वहां के रेट कहाँ पहुंचे हुए हैं। मार्केटों में जाए, वहां देखें सूरत हाल क्या है। आप जाए रात को जरा जाके मूविंग पिक में और जनाब बड़े बड़े होटलों में देखें किन की गाड़ियां खड़ी हुई, जाए उन पर टैक्स लगाए, उनका पीछा करें, नैब उनके पीछे जाए। बिल्कुल सर, शहर और इफ्तार जो है, आपने वजह फरमाया कि ना सही हुकूमती जमात मगर जो अपोजिशन में भी लोग बैठे हुए हैं, उनके बच्चे, उनकी फैमिलियां, आप वजह फरमा रहे हैं। और हक और सच की बात यह है कि वो 5 स्टार 3 स्टार 4 स्टार होटलों में या तो सहर करते हैं या इफ्तार करते हैं। इसमें बिल्कुल आपने वजह फरमाया। मंगी साहब, ये जो सूरत हाल है सर, एक तो हिकिड़ी तय या ॻाल्हि त शहर में तव्हांखे वोट मिलियो आहे, चओ पिया कराची असांखे वोट ॾिनो आहे। ॿी तरफ़ सर, हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे त पाणी कराची में नायाब थी वियो आहे। पाणी मिले कोन थो, टैंकर में बि, छॾियो लाइन जो त ख़ैर हुयो, पर हाणे टैंकर में बि पाणी न पियो मिले। जी बिल्कुल सही था चओ। इन हवाले सां असांजो सईद मुस्तफ़ा कमाल साहब जो क़ौमी असैम्बली मेंबर भी आहिनि, उन सां गॾु क़ौमी असैम्बली मेंबरान ऐं सूबाई असैम्बली मेंबरान सां गॾिजी अॼु MD वाटर बोर्ड सां उन्हनि मुलाक़ात भी कई आहे। ऐं मुलाक़ात में बाक़ाइदा उन सां जेको डिस्कस थियो आहे ऐं तंबीह कई आहे त हिते हिकु त टैंकर माफ़िया उन्हनि खे ख़तमु कयो वेंदो। ॿियो जेकॾहिं को बि गैर क़ानूनी कंहिंजी लाइन बि आहे त उन ख़िलाफ़ु जेको एक्शन कयो वेंदो। ऐं असांजा जेके मेंबरान आहिनि इनशा ताला उहे सिर्फ़ु असैम्बली जी ताईं आवाज़ न उथारींदा, बहरहाल उहे तव्हांखे ग्राउंड ते नज़र ईंदा ऐं अमली इनशा ताला उन ते कमु कंदा। हीअ असांजा बुनियादी राइट्स आहिनि। जेकॾहिं पीअण जो साफ़ु पाणी असांखे नथो मिले, उन खां सलाह ॿियूं असांखे फैसिलिटीज़ नथियूं मिलनि, त यकीननि पोइ जेकॾहिं क़ौमी असैम्बली मेंबर हुजे या सूबाई सेनेट में हुजे या कंहिं जेको आहे सो वज़ारत ते हुजे, जेकॾहिं उहो अवामी इशूज़ ते नथो फाइट करे, जेकॾहिं अवाम खे उहे मसइला हल नथो करे, नथो ॾे, त उनखे पोइ असैम्बली मेंबर रहण जो बि को हक़ कोन्हे। इनशा ताला असांजा मेंबर तव्हांखे अवाम जे साम्हूं नज़र ईंदा ऐं कमु कंदा उहे। पर हिन सां गॾोगॾु ॿी ॻाल्हि इहा आहे त सर, मेंबर तव्हांजा चओ पिया त नज़र ईंदा, कमु कंदा ऐं माण्हुनि में भी जेको आहे इन खां गॾोगॾु कंदा, मदद बि कंदा। पर छा सूबे जी असैम्बली जे अंदरि कराची समेत सॼी सिंध हिन वक़्तु यकीनन ई सिंध जी अपोज़िशन अवां वटि आहे, अपोज़िशन लीडर जो बि फ़ैसिलो अव्हांखे करिणो आहे, पर उन जे बावजूदु सिंध सरापा एहतजाज आहे त उन एहतजाज खे सिंध जा माण्हू तवक़ो रखनि त मुतहदा क़ौमुनि शहरी जिथों तव्हांखे मैंडेट मिलियो आहे उन्हनि खे छॾे करे, पर जेके ॿारहणियूं आहिनि उनजो बि आवाज़ु तव्हां खणंदव?
जी दा बिल्कुल देखो ॾिसो मुतहिदा क़ौमुनि पूरी सिंध जी जमात है, पूरे पाकिस्तान जी जमात है, असां पूरे पाकिस्तान में कम था करियूं। इंशाअल्लाह ताला कराची का कश्मीर ताईं पहिरियां भी आवाज़ उथारियो आहे, हींअर भी उथारींदासीं। ऐं जेकॾहिं असां सिंध हुकूमत सुठा फ़ैसिला कंदी ऐं अवाम खे जेकॾहिं बहितर सहूलियत ॾींदी त उनजी भी असां मदद कंदासीं। हाँ, असीं अपोज़िशन में जेकॾहिं वेहूं था ऐं अपोज़िशन में वेही करे ऐं जेकॾहिं गवर्नमेंट सुठा फ़ैसिला न कंदी त उनजे ख़िलाफ़ असां एहतजाज भी कंदासीं, बल्कि जेको भरपूर तरीक़े सां उनजी मुखालफ़त भी कंदासीं। असां चाहींदासीं पूरी सिंध जी आवाम खे रिलीफ मिले। असां सिर्फ़ु कराची हैदराबाद ताईं कॾहिं भी आवाज़ न आहे उथारियो, पर असां चऊं था हैदराबाद कराची खां पोइ जेकॾहिं लाड़काणो, मीरपुर ख़ास, नवाबशाह, सखर, खैरपुर, ठट्टो, बदीन सभिनी खे जेको आहे उहे जेको सहूलियत मिलणु खपनि, जेके असांजा बुनियादी राइट्स आहिनि। इन जे लाइ इंशाअल्लाह असां भरपूर जेको आहे असां जेको आहे इन में आवाज़ भी उथारींदासीं ऐं अवाम जी सपोर्ट भी। विफ़ाक़ जी जेके विफ़ाक़ी काबीना में अवां भी शामिल है। विफ़ाक़ी काबीना जा जेके फ़ैसिला आहिनि, जीअं हिन वक़्तु ॻाल्हि कयूं पिया त PIA चए पियो वज़ीर आज़म त उहो हिकिड़ो हाथी आहे, उनखे पालियूं पिया उनजी निजकारी जो फ़ैसिलो आहे। लॻे पियो त हिन वक़्तु अवां जा गॾोगॾु जंहिं हुकूमत में शामिल आहियो त हाणे अवां स्टील मिल खां वठी करे PIA खां वठी करे अहिड़ा इदारा जेके नुक़सानु पहुचाइनि पिया तव्हांजो असांजो वज़ीर आज़म जेको चवे पियो त उन निजकारी में तव्हां साथ ॾींदो? ॾिसो दादा, हिन वक़्तु सिर्फ़ु PIA हाथी न आहे। हाथी जेको आहे तव्हांजो रेलवे हाथी थी चुको आहे, स्टील मिल तव्हांजो हाथी थी चुको आहे, PIA तव्हांजो हाथी थी चुको आहे। पूरे पाकिस्तान में तव्हां पंहिंजी इंडस्ट्रियल ज़ोन खे ॾिसो, उहे हिन वक़्तु हाथी थी चुका आहिनि। को बि सरमाएकारी जेको आहे करण जे लाइ तयारु न आहे। हिन वक़्तु पाकिस्तान जो तव्हांजो पाकिस्तान तबाह बर्बाद थी चुको आहे। जागीरदारी तबके असांखे तबाह कयो आहे, वॾेरशाही तबके असांखे तबाह कयो आहे, जेके चौधरी सिस्टम आहे उन असांखे तबके तबाह कयो आहे। चाहे शहरी वॾेरा हुजनि या देही वॾेरा हुजनि। असीं पर्सनली कंहिं वॾेरे जे ख़िलाफ़ असां जॾहिं वॾेरे उन ज़ालिम जो ई असां जेको ज़िक्र कंदा आहियूं, वॾेरा तमामु सुठा आहिनि, वॾेरा असां सां गॾु आहिनि ऐं वॾेरनि चवां थो शहरी वॾेरो हुजे या जेको ॿारहड़ी जो वॾेरो हुजे। बहरहाल जेकॾहिं अवामी इशूज़ ते जेकॾहिं उन स्टैंड न वरितो आहे, जेकॾहिं उहो ज़ालिमाना उनजी तर्ज़ आहे ऐं उनखां अलावा जेकॾहिं उन ज़ुल्म कयो आहे त उनजे ख़िलाफ़ जेको आहे क़दम खणणु खपे। हिन वक़्तु जेको आहे प्राइम मिनिस्टर साहिबु सुठी ॻाल्हि आहे, राति मां उनजो जेको आहे ख़िताबु ॿुधो, उन सुठो जेको पहिरीं कैबिनेट सां उन जेको ॻाल्हायो आहे, उन मुल्क जी मईशत खे बहितर करण जे लाइ ॻाल्हायो आहे, पर इन ते इम्प्लीमेंट थियणु खपे। इन ते जेकॾहिं असां सिर्फ़ु जेको आहे पहिरियां बि इहे सिर्फ़ु ॻाल्हियूं ई थींदियूं रहंदियूं ऐं अमल उन ते न थींदो त पोइ मुंहिंजे ख़्याल में इहे सभु शइ बेकार आहे। उन ते असां प्राइम मिनिस्टर साहिबु ऐं जेके चइनी सूबनि जा वज़ीराल आहिनि उहे जेको आहे इन ते जेको आहे इम्प्लीमेंट करनि ऐं गुड गवर्नेंस खे बहितर कनि। बड़ी मेहरबानी अशफाक मंगी साहब, अवां वक्त कढियो मुझे प्रोग्राम लाइ। असलम गौरी साहब, आपका भी बहुत शुक्रिया। नुसरत वाहिद साहिबा, आपका भी शुक्रिया। ऐं डॉक्टर सोहराब सरकी, अवां जी भी वॾी महिरबानी। तया चइनी महिमान जी महिरबानी। हिन वक़्तु फ़ैसिले जी घड़ी इहा ई आहे त फ़ैसिलो हुक्मरान खे करिणो पवंदो, अहिड़ो करिणो पवंदो जेको अवाम खे फ़ाइदो रसी सघे। आफ्ताब वग़ैरह खे सुभाणे ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।